अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट संगत मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच ऐं गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे अहम जेके मौज़ूअनि ते डेवलपमेंट्स जेके थियूं ऐं अॼु जी शुरूआति त मुंहिंजे ख़्याल में कंहिं चङी ॻाल्हि खां कयूं था ऐं चङी ॻाल्हि इहा आहे त कराची जे अंदरि K4 मनसूबे जो हिकु दफ़ो ॿीहर इफ़्तिताह कयो वियो आहे। वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो इफ़्तिताह कयो आहे। K4 मनसूबो जेको आहे नाज़रीन इंतिहाई पुराणो मनसूबो आहे ऐं इहो 2007-08 में जेका आहे इन जी फिज़िबिलिटी ठाही वई हुई ऐं 2011 में इक़्तिसादी काउंसिल उन जी मंज़ूरी ॾिनी हुई, पर बदक़िस्मती सां उहो जेको आहे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे उहो मनसूबो पाए तकमील ते न पहुची सघियो। 2020 में इहो वापडा जे हवाले कयो वियो ऐं वापडा जेका आहे इन खे पाए तकमील ते पहुचाइण जो अज़म कयो, पर अॼु जेको बिलावल साहिबु चयो त वापडा जेको आहे उहा का सुठो इदारो न आहे। बहरहाल इहो प्रोजेक्ट जेको हुयो उन प्रोजेक्ट जी जेका पहिरीं जेका एक्निक मां जेका 2011 में जेका मंज़ूरी थी हुई उहो 25.5 बिलियन रुपीज़ जो 25 अरब रुपए जो इहो मनसूबो जेको हुयो, पर जेको 2011 जी ॻाल्हि आहे अॼु पाण जॾहिं 2023 में उन जी ॻाल्हि कयूं था त इहा जेका रक़म आहे इहा रक़म वञी हाणे बीठी आहे 150 बिलियन खां मथे हली वई आहे। हाणे तसवर कयो 25 बिलियन जो मनसूबो जेकॾहिं 2011 में असां कमु कयूं हा उहो असां न कयासीं ऐं छाकाणि त 13 में चूंडूं थियूं, उनखां पोइ नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत अची वई, उहो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे गॾिजी करिणो हुयो, पोइ उहो इहो मामिलो रद्दी जी टोकरी में हलियो वियो ऐं पोइ वरी इमरान ख़ान जी हुकूमत जे करे K4 मनसूबो जेको आहे उहो रोले जो शिकार रहियो ऐं हाणे उहो अॼु असांखे 25 अरब रुपयनि वारो मनसूबो अॼु 150 अरब रुपयनि में पवे थो पियो। K4 मनसूबो जेको आहे बेसिकली कींझर ढंढ खां 3 वाह निकिरंदा ऐं इहो टोटल जेको हूंदो इन जी स्ट्रेंथ जेका फस्ट फेज़ में थींदी 120 किलोमीटर उहो वाह थींदा, जंहिंमां 192 किलोमीटर कैनाल हूंदो, जॾहिं त ॿिया पाइप साइफोन्स वग़ैरह लॻंदा 10 किलोमीटरनि जा ऐं इहो सॼो मनसूबो जेको आहे ईअं थींदो। पर बहरहाल यको रोले जो शिकार रहियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उन जो इनिशिएटिव वरितो आहे ऐं अॼु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मुल्क जे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो चवण इहो हुयो वज़ीर अज़म खे त कराची खे जेकॾहिं असां तवजा ॾियूं त कराची पाकिस्तान जो इक़्तिसादी मर्कज़ आहे, जेकॾहिं उते शयूं असां सही नमूने सां पहुचायूं त असां IMF मां जान छॾाए सघूं था। उनजो इहो बि चवणु हुयो त मां मुल्क जो वज़ीर ख़ारजा आहियां, पर मूंखे बि टैंकर सां पाणी घुराइणो पइजी वञे थो। इन ते बि गुफ़्तगू कंदासीं। उन सां गॾोगॾु मुल्क जा जेके ॿिया अहम मामला आहिनि, अॼु सुप्रीम कोर्ट में जेका हियरिंग थी आहे, असांजे 5 रुकनी बेंच जेका आहे उन जेका हियरिंग कई आहे, जेको उन बाबति बि गुफ़्तगू कंदासीं। चीफ जस्टिस साहिब जो चवणु इहो त जेका ऑडियो लीक्स बाबति जेका कमीशन जोड़ी वई आहे हुकूमत जे पारां, हुनजो चवणु इहो त सिर्फ़ु चीफ जस्टिस ई कमीशन लाइ सुप्रीम कोर्ट जे जजनि खे जी मुक़ररी करे सघे थो, इहो इख़्तियार ॿिए कंहिंखे न आहे। बहरहाल इहो अञा ताईं फ़ैसिलनि ते जेसिताईं वञे, पर अॼु इहो गुफ़्तगू थी आहे। उन सां गॾोगॾु सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर कादिर पटेल साहिबु इमरान ख़ान जी जेका आहे रिपोर्ट जेका आहे सिहत जे बारे में जेका रिपोर्ट आहे उहा जारी कई आहे, उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। ऐं ॿियो तरफ़ जेको आहे सॼे मुल्क जे अंदरि डिसमेंटलिंग ऑफ PTI वारो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि अॼु बि ऐलान कया आहिनि। बाबर आवान साहिब जे लाइ ख़बर पई आहे त उहो लंडन हलिया विया आहिनि, जॾहिं त कुझु माण्हुनि जेको आहे पंजाब जे हिकिड़े सूबाई वज़ीर अॻूणे सूबाई वज़ीर उन बि PTI खां लातालुकी जो इज़हार कयो आहे। फिरदौस आशिक़ आवान बि PTI खां लातालुकी जो इज़हार कयो आहे। इहे ॿिया मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि त गुफ़्तगू कंदासूं। शाहीन कुरैशी साहिब असां गॾु आहे। कुरैशी साहिब सलाम वालेकुम। वालेकुम सलाम फयाज नाइक साहब। कुरैशी साहब, ये आज एक अच्छी बात से मैंने कहा आगाज़ करें कि कराची जो पाकिस्तान का सबसे बड़ा शहर है, पाकिस्तान का इक़्तिसादी मरकज़ है, गेटवे टू पाकिस्तान उसको कहा जाता है, वहाँ पे जो पानी की शदीद किल्लत जो फेस कर रहे हैं कराची के लोग, उस हवाले से आज जो है इफ्तिताह हुआ है K4 मंसूबे का। जी जनाब, आपने फैयाज साहब उसमें बड़ी अच्छी जो है हमारे जो है नाजरीन को मालूमात दे दी हैं
इस प्रोजेक्ट के बारे में जो कंजर झील से है उसके साइज और उसके स्कोप की, और ये भी बता दिया कि एथनिक में 2011 में इसकी लागत का अंदाज़ा 25 अरब था, जो 150, मैं बल्कि कहूँगा ये 200 अरब तक चला जाएगा। लेकिन बात ये है कि आज बड़ी अच्छे माहौल में ये बात हुई, लेकिन जो है वज़ीर आला मुराद अली शाह साहब ने जो बात की, जो मैं समझ पाया, उन्होंने तो 2014 की भी बात की थी, जबकि आप देखें कि 2014 में नवाज शरीफ साहब भी थे। तो एक्निक की मंजूरी के बाद उनके दौर में भी 14 में ये काम रुका, और वो काम जो है K4 का इमरान खान ने उसकी बर्बादी लगा दी, और जिसके दावे थे, और कराची से 8-9 सीटें उसने धांधली करके लोगों ने वोट भी कुछ हद तक दिए, लेकिन ये आंखें खोल देने के लिए काफ़ी हैं कि मुस्लिम लीग और पीपल्स पार्टी कराची के लिए 1100 अरब रुपए के पैकेज का भी ऐलान किया था। जी, कराची के लिए इमरान खान ने 1100 अरब रुपए के पैकेज का भी ऐलान किया था। जी, 1100 के अरब के पैकेज का ऐलान तो वो तो आने के बाद किया था, और इलेक्शन में अलहदा ऐलान किए थे, लेकिन कहने का मकसद है कि हमारे सिंध के भाइयों को ये देखना चाहिए, बल्कि पूरे पाकिस्तान के भाइयों को ये देखना चाहिए, बहनों को देखना चाहिए कि सियासत क्या चीज़ होती है। सियासत में जब इंगेज होते हैं तो कल के एक दूसरे की सियासी मुखालफत करने वाले नून लीग और पीपल्स पार्टी में जब तदब्बुर है, तो बिलावल ने कितनी जहानत के साथ उन्हें इंगेज किया, और वहाँ कश्मीर के अंदर जो है वो अपने दौरे को मुकम्मल करके और यहाँ पर कल आके वज़ीर आज़म से मुलाकात की, और आज K4 के इफ्तिताह को जो है बजट से पहले प्लान करवाया और उसका संग बुनियाद रखवा दिया, ताकि उसकी बजट सिफारिशात में उसके फंड एलोकेट हो जाएं। कल की जो मुलाकात चलें, डॉक्टर अयूब शेख साहब ने भी हमें ज्वाइन किया। डॉक्टर साहब, तव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। 104 खां वधीक यूनियन कमेटीज़ चेयरमैन पीपल्स पार्टी खटे चुकी आहे, ऐं उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी मुसलसल पंहिंजे इनमें प्रेस कॉन्फ्रेंसिस ऐं तकरीरुनि में ऐं सिंध गवर्नमेंट जे इश्तिहारनि में ॿुधाए पई त केतिरा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे कराची जे अंदरि मुकमल करे चुका आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु हाणे हू मेयरशिप जी बि दावा कनि पिया। तव्हांजे ख़्याल में हिकु अहिड़े मौक़े ते जॾहिं मेयर जी चूंडूं थियण वारियूं आहिनि ऐं कराची जे K4 वारे मनसूबे जो अॼु इफ़्तिताह थियो आहे, इन ॻाल्हि जी केतिरी सिग्निफिकेंट आहे, छाकाणि पाण ॿई कराची में रहूं था। पाणी जो मसइलो कराची जे शहरनि लाइ अहम ज़रूरु आहे। मूंखां सुवाल हिकिड़ी सिट में वरी पुछंदव। सवाल इहो आहे त कराची जो K4 जो मनसूबो, मेयरशिप जी चूंड, 104 यूनियन कमेटीज़, कराची जे अंदरि तरक़ियाती कमनि जी लिस्ट पीपल्स पार्टी जेका ॻणाए थी, इन्हनि सभिनी खे गॾाए तव्हां छा तजियो कंदो कराची जे सियासी मंज़रनामे जो? न, मां इनखे मेयर सां इन करे न ॻॾाईंदुमि, भला K4 मनसूबो 2011-2014 खां वठी जो आहे, तॾहिं कहिड़ा मेयर हुआ। इन करे इनखे इन नमूने न ॾिसणु खपे। इन में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त सिंधु दरिया जी जेका एलोकेशन, उन में K4 वारी एलोकेशन मौजूदु आहे या न, ऐं उन जो नुक़सानु केतिरो पवंदो, फ़ाइदो केतिरो पवंदो, उहो ॾिसणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। डॉक्टर साहब, कोने 91 जे अकार्ड में कोने सिंध मुसलसल चवंदी रही त कराची लाइ पाणी एलोकेट जुदा कयो, पर उहो मनसूबो कोर्ट क़बूल थियो। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो न, 100 अरब जे बदिरां तव्हां जेकॾहिं 200 अरबनि ताईं रुगो सुस्ती ऐं उन जे करे त पोइ वफ़ाक़ खे चओ त उहे पैसा बि त सिंध खे भरे ॾे न, जेके 75-100 अरब जेके ख़र्च थींदा वधीक। इन करे मां सम्झां थो त कई हिकिड़ी शयूं आहिनि। हिकिड़ो त सिंध गवर्नमेंट खे पंहिंजी स्पीड जेका आहे उहा बहितर करणु खपे, ऐं घणा कम सभु अध में पूरा ऐं हिकु बि पूरो न थिए, इहा स्कीम, इहा रिवायत न हुजणु खपे। उन जे बदिरां थोरा कणा थालीअ में, भला थोरा कम पर पूरा कयो, ऐं सिंध जी सोसाइटी खे जिते जिते ज़रूरत आहे उहा तव्हां बहितर कंदा हलो। मिसाल, अॼु शहबाज शरीफ़ साहिबु हिते आयो हो, उनखे इहा ॻाल्हि बि त ॿुधाइजे न त पंजाब
बोर्ड वारे दौर में पाणी सभु हेॾे थो मोकिले ऐं असां ॿुॾी था वञूं ऐं जॾहिं सोकाइणो थो थिए त पोइ हेॾे पाणी कोन थो अचे त असां नफ़े नुक़सान ॿिन्ही में बराबरि जा शरीक आहियूं न रज़ाकाराना वफ़ाक़ जे हिसाब सां। इन करे इहे सभु ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं इहे सभु ॻाल्हियूं करण खां सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे नवाज़ लीग हुजे उन्हनि खे पाकिस्तान खे बहितर हलाइण जे लाइ जेके नवां नवां कम करणा आहिनि उन्हनि में बुनियादी कम आहिनि माण्हुनि जूं ज़रूरतूं पाणीअ जूं ज़रूरतूं सहूलियत जूं सिहत जूं ज़रूरतूं इल्म जूं ज़रूरतूं इंफ्रास्ट्रक्चर जूं ज़रूरतूं रोडनि ऐं रस्तनि जूं ज़रूरतूं टेक्नोलॉजी जूं ज़रूरतूं उन्हनि खे पाण हथ में खणी अॻिते वधायूं त उनजो फ़ाइदो वधीक थींदो। उहो त वधायूं पर जेके कोर्टुनि जे अंदरि मामला हलनि पिया जो अॼु बि जेको आहे हुकूमत हिकिड़ी कमीशन ठहे थी त कोर्ट चए थी त उहो इख़्तियार असांजो आहे या जेकॾहिं हुकूमत का कानून साज़ी ठाहे करे थी पई प्रोसीजर सुप्रीम कोर्ट जे प्रोसीजर जो बिल जेको ठाहियूं त उन ते बि सुप्रीम कोर्ट चए थी असांजो इस्तेकाक आहे त ख़ुदि जेको आहे हिन वक़्तु पार्लियामेंट ऐं अंदरि कोर्टुनि जे बारे में जेके गुफ़्तगू थी या कोर्टुनि जे अंदरि पार्लियामेंट ऐं हुकूमत जे बारे में जेका गुफ़्तगू थी उहा त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो आहे न ॿिनि आइनी इदारनि जे विच में जेको टग ऑफ वार आहे उनखां पोइ 9 मई जा वाक़िया थिया उनखां पोइ जेको ही फ़ौजी कोर्टूं इहे सॼो मंज़रनामो जेको पॉलिटिकल इनस्टेबिलिटी जो इम्पैक्ट त आहे शइ ते हर शइ ते समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि ऐं समूरनि आइनी इदारनि खे गॾु वेही पाकिस्तान जो समाजी अहदनामो ॿीहर लिखणो पवंदो। गुज़िरियल 1 साल में जेको इदारनि जे विच में ख़तरनाक रसाकशी रही आहे आइन उनजो पेट भरण में नाकाम थियो आहे इंतिज़ाम उनजो पेट भरण में नाकाम थियो आहे ख़ुदि पाकिस्तान जी आर्मी जो हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे उनखे बचाइण में असां नाकाम विया आहियूं। इन करे असां सभिनी खे आइनी इदारा ऐं सियासी पार्टियूं उन्हनि खे गॾु वेही नओं अहदनामो ठाहिणो पवंदो। कुरैशी साहब डॉक्टर अयूब शेख साहब का कहना है कि न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट की ज़रूरत है। ये आइन जो हमारा है इस वक्त हमारी जो जिस शक्ल में हमारा सियासी मंजरनामा जाके पहुंचा है ये आइन उन ज़रूरतों को पूरा नहीं करता। वी नीड अ न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट। बिल्कुल मतलब है कि यूब साहब उनमें हिकिड़ी ॻाल्हि मां चिटे नमूने चवण थो चाहियां त 75 सालनि खां पोइ हाणे 3 सूबनि खे अॻियां रखणो पवंदो पंजाब खे पोइते रखणो पवंदो। जी सर कुरैशी साहब बाकी 3 सूबों को आगे करना पड़ेगा। डिसीजन मेकिंग में पंजाब को पीछे रहना पड़ेगा क्योंकि 75 साल उसने डिसीजन किए हैं। ये ऐड किया है डॉक्टर अयूब शेख साहब ने। जी डॉक्टर अयूब शेख साहब की बात के अंदर जो है वजन है उसकी वजह ये है कि आप ये देखिए कि इस्टेब्लिशमेंट के वजह से जो बेनिफिशरी रहा और आबादी के हिसाब से भी और लेकिन सियासी वजूहात से बिलखसूस जिस तरह फौजी इस्टेब्लिशमेंट का ज़्यादातर ताल्लुक पंजाब से रहा बहुत अक्सरियती ताल्लुक रहा। इसी तरह मौजूदा जो सुप्रीम कोर्ट के जजेस हैं जो फैसलों कुन सूरतों में होते हैं चाहे वो खोसे हों चाहे कोई भी हो चाहे वो साकिब निसार हों वो भी पंजाब के होते हैं। तो कहने का मकसद है कि बिलवास्ता और बिलावास्ता दोनों तौर के ऊपर जो है ये बात बनती है कि सिंध बलूचिस्तान और हमारे वो महरूम सूबे KPB इनको आगे बढ़ाना पड़ेगा बिलखुसूस सिंध को क्योंकि सिंध के साथ एक मुतासिबाना सलूक रखा गया कि इस्टेब्लिशमेंट की नजर करम ज़्यादातर पंजाब पे रही और चूंकि दूसरी सियासी मुतबादल क़यादत भुट्टो शहीद के दौर से ही सिंध सूबा से थी फिर बीबी शहीद के दौर में तो लिहाजा उसका निशाना बनता रहा चाहे वो MQM के जरिए होता रहा चाहे वो जान सादिक आते रहे चाहे और दीगर लोग आते रहे। तो उसकी तफसील में तो नहीं हम जाएंगे लेकिन सोशल कॉन्ट्रैक्ट भी किसी एक सियासी अमल के तसलसल में आएगा। मैं इख्तलाफ नहीं कर रहा लेकिन किसी पॉलिटिकल इंगेजमेंट के नतीजे में जिस तरह जो है चार्टर ऑफ डेमोक्रेसी की सतह पे पहुंचते हैं जिस तरह आज जो है K4 का प्रोजेक्ट हुआ तो इमरान खान यहाँ पर कराची में इतने बुलंद बांग दावे के बावजूद उसने कुछ नहीं किया। तो लेकिन सियासी तदब्बर के साथ जो है आप जो है आगे हालात को लेके चल सकते हैं कि आज आवाम के लिए बुनियादी ज़रूरत जो उनका हक है पानी पीने का
جس طرح ٹیل اینڈ پہ زراعت کے حوالے سے حق ہے. میں تو بلکہ جب یہاں پر آیا تھا ماشاء اللہ کے دور میں تو سنگھولوجی انسٹیٹیوٹ کے ذریعے بیراجوں کی زمینیں جو جرنیلوں اور ججوں کو دی گئی, میں وہ عبد القادر جنیجو سے وہ فیکٹ اینڈ فگر لا کے میں نے پنجاب کے صحافیوں کو اور لاہور پریس کلب میں بھی لوگوں کو VHS پہ دکھایا تھا. ہم یہ بہت کم صحیح لیکن پنجاب کے جو ہیں صحافی بھی اس بات کا شعور رکھتے ہیں کہ جب کسی خاص علاقے کو آپ جو ہے نظر انداز کرتے ہیں, دانستہ کرتے ہیں اور کچھ ایریاز کو آپ اوبلائز کرتے ہیں. ایک سوال ہے اپنا قریشی صاحب, میں چاہتا ہوں کہ پہلے ڈاکٹر ایوب صاحب سے پوچھوں پھر آپ کی طرف بھی آتا ہوں. ڈاکٹر صاحب ہی جو پان گفتگو کیوں تھا پیا تو یہ تھن گرجے سب پارٹیوں سب آئینی ادارہ وہن سوشل کانٹریکٹ لائے وہن چھو وہن چھکان توازن جڏहिं हिकिड़े ادارے وٹ एॾी ताक़त आहे जो उहो पार्टियूं ठाहे बि थो पार्टियूं ड्राहे बि थो, उहो जेकॾहिं चाहे त पंहिंजो हुकूमतूं ठाहे बि थो हुकूमतूं ड्राहे बि थो, त उहो इदारो उहो पंहिंजो स्पेस जेको हुन गेन कयो आहे विद द पैसेज ऑफ टाइम उहो ॿियनि खे छो ॾिए स्पेस? उहो मतिलबु कहिड़ी शइ आहे जेका उनखे स्पेस ॾिए? हाणे त तव्हां अॻे त मूवमेंट्स हूंदियूं हुयूं, का 1 यूनिट जे ख़िलाफ़ हवाले सां, का MRD जे हवाले सां, को ॿियनि हवाले सां जुडिशरी जी मूवमेंट. हाणे त तव्हां वटि अहिड़ी का मूवमेंट ई न आहे जेको उन इदारे खे इन ॻाल्हि ते क़ाइल करे त असां उहो पंहिंजो स्पेस जेको आहे उहो ॿियनि इदारनि खे ॾिए. छो उहो अचे टेबल ते, छो सोशल कॉन्ट्रेक्ट खे एग्री करे? पाकिस्तान जे रज़ाकाराना वफ़ाक़ में हिकिड़ी ॻाल्हि आइनी तौर इहा हद मुक़ररु आहे त हर इदारो पंहिंजे हदुनि में रही कमु करे. जेकॾहिं हर इदारो पंहिंजे हदुनि में अंदरि कमु करे हा त जंहिं ॻाल्हि जो तव्हां इज़हार कयो आहे इन मां हिकु बि ॻाल्हि न थिए हा. इंक्रोचमेंट जे करे, इंक्रोचमेंट आइन में लिखियल ई कान्हे. इंक्रोचमेंट ते सज़ा आहे, सज़ा हिते जज ॾियनि ई कोन था. जज त अदालती क़त्ल करे सघनि था. अॼु पाकिस्तान जे रज़ाकाराना वफ़ाक़ में वॾो नुक्स थो ॿुधायांव तव्हांखे त हेॾी सारी सुप्रीम कोर्ट में हिकु बि सिंधी जज कोन्हे. तव्हां पाकिस्तान था हलायो त पाकिस्तान खे पाकिस्तान वांगुरु हलायो. पाकिस्तान खे पंहिंजी मंशा तहत न हलायो, पंहिंजी मर्ज़ी तहत न हलायो, पंहिंजे विंस ऐं विशिस तहत न हलायो. पाकिस्तान खे हिकु ज़बरदस्त कुवत तौरु, ज़बरदस्त मुल्क तौरु, रज़ाकाराना वफ़ाक़ तौरु हलायो. मिसाल मां तव्हांखे ॿुधायां, जीअं सेनेट. पर उहो छो हलाइनि? डॉक्टर साहिबु मुंहिंजो सवाल इहो आहे त हू छो हलाइनि? हो त चवनि था त असां ईअं हलाईंदासीं छाकाणि त असांजे इंट्रस्ट में ईअं आहे. न पाकिस्तान जो इंट्रस्ट हर इदारे खां मथे आहे. मूंखे पाकिस्तान तव्हां सां सोचूं था पर जेके इदारनि में वेठल माण्हुनि 75 सालनि खे जेकॾहिं उन्हनि खे इहा सम्झ में अची वञे हा त शायदि पाण हिन हैश ते अॼु इहे गुफ़्तगू न करे वेंदा हुजूं. उनखे 75 सालनि खां पोइ बि बार बार सम्झाइजे. कई ज़मा हज़ारे साल सिर्फ़ु देवताउनि जे विच में इहो टकर रहियो त केरु ॾाढो. उन खां पोइ उहे देवता तव्हां ॾिठा त रहिया ई कोन, ऐं ज़मीन ख़ुदा जी ख़ल्क़ उहा सभु रही. मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त तव्हां इन्हनि झगड़नि जे बदिरां जेको कानून आहे कानून ते हलण जी कोशिशि कंदव त बहितर कानूनी पाकिस्तान साम्हूं हूंदो, बहितर आइनी पाकिस्तान साम्हूं हूंदो. चलो यह गाल मैं कुरैशी साहब का पूछा तो कुरैशी साहब आप क्या समझते हैं? डॉक्टर अयूब साहब भी बहुत पुराने सीनियर एक्टिविस्ट रहे हैं. MRD इसने अपनी आंखों से देखी है अपने यूथ एज में, और फिर ये अपना जुडिशरी की मूवमेंट को इसने बिल्कुल एज अ जर्नलिस्ट बिल्कुल माइन्यूटली कवर किया है. आपने भी ये वाक़े देखे हैं, आप तो हम दोनों से भी सीनियर हैं. तो आपके ख्याल में एक इदारे ने जो स्पेस ली हुई है वो क्यों दूसरों को वो स्पेस दे जबकि इस तरह का कोई अवामी दबाव भी नहीं है इस वक्त? नहीं, देखिए बात सुनिए, ये बात इन प्रिंसिपल जो है डॉक्टर अयूब साहब दुरुस्त कह रहे हैं कि इदारे अपनी अपनी आइनी हदूद के अंदर जो भी इस वक्त मुल्क का आइन है उसमें काम करें. ये डिफाइन करने के बावजूद इसकी खिलाफ वर्जी होती है, चाहे वो मुसल्लह अफवाज की तरफ से हो चाहे अदालती निज़ाम की तरफ से. और आपने दुरुस्त निशानदेही की है कि जब अदालतें जो हैं मार्शल को भी जायज़ करार दे दें और आइनी हकूक भी दे दें मुशर्रफ जैसे जो है आमिर को, और इस तरह के इमरान खान जैसे फाशिस्टों को आज उनकी सहूलतकार बनी हुई हैं कि कोई भी हुकूमत काम करना चाहती है. तो मैं तो आप दोनों से एक मामूली सा इख्तलाफ करूंगा कि मैं जुडिशरी की आज़ादी की तहरीक नहीं मानता, अगरचे उसमें हरावल दस्ते में आपको इमरान वो एतजाज आसन नजर आते थे.
जी सर, हेलो, लाइन शायद कटिजी वई। डॉक्टर साहब हलूं था। डॉक्टर साहब, जेका गुफ्तगू हुई त हाणे ही जेका हुकूमत आहे उहा पंहिंजी जाइ ते पंहिंजो बीठी आहे ऐं कल्ह जो ॾींहुं जेको हुयो तव्हां ॾिठो तकरीम शोधा जो ॾींहुं मल्हायो वियो ऐं उहो जेको आहे पूरे मुल्क जे अंदरि जहिड़े नमूने सां मल्हायो वियो। कराची जे अंदरि बि तव्हां बैनर ऐं पोस्टर ऐं वॾे पैमाने ते ॾिठा ऐं फौजी कोर्टुनि जा मामला हलनि पिया। इहे समूरा मामला छा असां हिकु दफ़ो वरी जेका आहे असांजा जेके आहिनि अस्करी इदारा फ्रंट ते अची खेॾनि पिया, इहे न पियो लॻे? हेलो नाज़रीन, राब्तो कटिजी वियो आहे, टेक्निकल को मसइलो थियो आहे। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी चीन गुफ़्तगू अॻिते वधाईंदासीं। गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं जेका डॉक्टर अयूब शेख साहब गुफ़्तगू कई पए उनमें उनजो चवणु इहो हुयो त न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट जी ज़रूरत आहे, पर मुंहिंजो सुवालु जेको हुयो उहो इहो हुयो त अहिड़ी सूरत हाल में जॾहिं बैलेंस हुजे त पोइ त शायदि न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट ते इदारा धुरियूं ऐं स्टेक होल्डर्स वेहनि। जॾहिं तवाज़ुन ही बीठो आहे उनमें वॾो फ़र्क़ु आहे ऐं असांजो जमहूरी ऐं सियासी क़ुवतूं जेके आहिनि उहे उन्हनि जी तमामु वीक पोज़ीशन आहे ऐं अप फ्रंट ते अची वई आहे असांजी अस्करी क़यादत। हिकु दफ़ो ॿीहर ख़ासि तरह ही 9 मई जे वाक़िअनि खां पोइ जेको कुझु थियो आहे, कल्ह जो ॾींहुं जेका यौम तकरीम शोहदा करे मल्हायो वियो, त डॉक्टर साहब तव्हां कीअं था ॾिसो? अप फ्रंट अची वई आहे असांजी अस्करी क़यादत, हिकु दफ़ो ॿीहर मामला उन्हनि संभाले वरिता आहिनि? साईं, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त शयुनि खे ॾिसणु खपे ऐं बुनियादी ॻाल्हि आहे अवाम खे सहूलियत कहिड़ी कहिड़ी मिली आहे उहा ॾिसणु खपे ऐं आलमी तौर ते जेको इकोनॉमिक्स जो दॿाउ आहे उहो ख़ुदि अवाम खे ॿुधाइणु खपे त हिननि दॿाउनि जे करे ॿियो ख़ुदि असांजा जेके हिते अफ़ाल पुछड़ा आहिनि ऐं असां मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके गैर ज़रूरी ख़र्च वधाए छॾिया आहिनि, गैर ज़रूरी ख़र्च करे छॾिया आहिनि। असां रेल जी जाइ ते रोड लाइनर्स खे अॻिते वधायो आहे। असां रोडनि जी गुड्स ट्रांसपोर्ट खे अॻिते वधाइण लाइ रेलवे जो सिस्टम तबाह करे छॾियो आहे। रेलवे जी हिकिड़ी गाॾी 100 ट्रकूं छिके सघे पई ऐं असां रोड ते 100 ट्रकूं हलाए अरबे खरबे रुपयनि जो तेल जेको साड़ियूं था, इन्हनि समूरनि शयुनि ते इहे सभु अयाशियूं, इहे हिकिड़ा मफ़ाद आहिनि जेके असां मफ़ादनि जो पूराव था कयूं। इन सां पाकिस्तान जो पूराव कोन थो थी सघे। ख़र्च वधाईंदव उहे कंहिं न कंहिं हवाले सां अवाम जे पेट ते लत ईंदी, ख़र्च घटाईंदव उन लत जो वज़न ऐं भार अवाम जे पेट तां घटि थींदो। इन करे असांखे बुनियादी शयूं तब्दील करणी पवंदियूं जिन जी ज़रूरत आहे, जेका नथी थिए। हुकूमत कंहिंजी बि हुजे, गैर ज़रूरी शइ थी वई आहे त हुकूमत में नवाज़ शरीफ़ आहे या शहबाज़ शरीफ़ आहे, केर बि हुजे अहिड़ी सूरत हाल में भला इमरान खान खे बि ॾियो हुकूमत। डॉक्टर साहब, इहा ई त मां चवां थो न त जॾहिं स्टेक होल्डर्स समूरा मथे वेठा आहिनि, जीअं तव्हां चओ था त हुकूमत नवाज़ शरीफ़ जी हुजे या शहबाज़ शरीफ़ जी हुजे या इमरान खान जी हुजे या पीपुल्स पार्टी जी हुजे या मुशरफ जी हुजे, अवाम जे कॉन्टेक्स्ट में शयूं चेंज नथियूं थियनि, पोइ त उनजे लाइ हिकिड़ो अवामी दबाव हुजे न। उहा असांखे नज़र कान थी अचे, हिकु अवामी हिकिड़ी अपराइज़िंग नज़र कान थी अचे त जेका उन्हनि स्टेक होल्डर्स खे इन ॻाल्हि ते सोचण ते मजबूर करे त भई हाणे थोरो अवाम जो बि कंसिडरेशन कयो, उन्हनि जे मफ़ादनि जो बि। उहा बि त मिसिंग शइ आहे न। पोइ उहे स्टेक होल्डर छो चेंज? मेडिकल में चयो अथऊं त जेको माण्हू कहिड़ी बि उमिरि जो हुजे खट वरितई त उहो वरी खट त न उथंदो। ऐं सोसाइटी में समाजी तौर ते पॉलिटिकली जेके पार्टियूं वेहिजी वियूं खट ते, उहे असांखे नज़र त ईंदियूं, पर थोरो टाइम खां पोइ तव्हांखे खट सूधो उहे पार्टियूं ग़ाइब थींदे नज़र ईंदियूं। कलोकियूं खोड़ पार्टियूं अॼु सुफ़े हस्ती तो आहिनि ई कोन, रुॻो फ़र्द वेठा आहिनि। उन्हनि फ़र्दनि जे हवाले सां तव्हांखे घणियूं तब्दीलियूं करणियूं पवंदियूं
तव्हांखे ख़ुदि पार्टियुनि खे पर पाकिस्तानी समाज डॉक्टर जे साहब अॻियां असां वटि त ज़िमेदार पार्टियूं ठहिराए ऐं ऐं पॉपुलर उन्हनि खे लीडर हिसाब ॾियणो ठाहिण जी पवंदो। हिकिड़ी फैक्ट्री आहे न। असां 90 जे ॾहाके में ॾिठोसीं, बल्कि 80 जे ॾहाके में जीअं पंहिंजो नवाज़ शरीफ़ साहब खे ठाहे, पोइ इहो 88 खां पोइ इहो IGI ठाहे, इहे पैसा, इहे मेहरान बैंक स्कैंडल, इहो जेको आहे असगर खान केस जी टेस्टमनी जनरल दुरानी जी, ऐं उनखां पोइ नो कॉन्फिडेंस में उसामा बिन लादेन जी पैसा उनखे जहिड़े सां खणी आया। हिकिड़ी उन्हनि मैन्युफैक्चरिंग इहा कई, MQM जी मैन्युफैक्चरिंग किथां थी, या ख़ुदि इमरान ख़ान जी मैन्युफैक्चरिंग किथां थी। जॾहिं असां वटि उहो प्रोसेस ई मैन्युफैक्चर थिए थो त पार्टियूं त ज़ाहिर आहे वरी ॿी पार्टी ठही वेंदी, इमरान ख़ान जा वांगुरु हिकिड़ी ॿी पार्टी ठही वेंदी। अव्हांखे 75 सालनि जे समूरनि नुक़्सनि खे साम्हूं रखी पाकिस्तान जो फ़ाइदो कहिड़ियुनि शयुनि में आहे उहो करिणो पवंदो, न त पाकिस्तान जेको आहे ईअं ई पियो हलंदो। ईअं ई पाकिस्तान जेको हलंदो न, उहो खट ते सुतल पाकिस्तान आहे। डॉक्टर साहब, इहो ई त मां चवां थो त जेके जन खे इहो करिणो आहे उहे करण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि त उहे सभई हिक ॿिए मां ख़ुशि आहिनि। थोरो पाकिस्तान जो पॉलिटिकल पार्टियूं समाज जे अॻियां जवाबदार थींदियूं ऐं उन जे लाइ समाज खे अॻिते उथणो पवंदो, ऐं कॾहिं कॾहिं पार्टियूं पोइते रहिजी वेंदियूं आहिनि। हिन ई मुल्क में तव्हां ॾिठो त जेके वॾे में वॾियूं अजगर पार्टियूं उहे हींअर कोन्हनि के। इन करे मां सम्झां थो त जेके बि पार्टियूं सम्झनि थियूं त उहे हिकिड़े नारे ते ऐं हिकिड़ी पुराणी ॻाल्हि ते अञा पियूं जीअंदियूं, थोरो टाइम हली सघंदियूं, ऐं उहे पार्टियूं पंहिंजे पुराणे किरदार ते घणो वक़्तु जटा करे न सघंदियूं। माण्हुनि खे या त इन्हनि पार्टियुनि खे सवलो ऐं सिधो करिणो पवंदो, या पाण मञा नई का पार्टी पंहिंजो शेख साहब पार्टियूं छा कनि। जॾहिं पार्टियूं तव्हां ठाहिण जी हिकिड़ी फैक्ट्री आहे, वरी तव्हां मिसाल तौरु जॾहिं चाहियो था त बेनज़ीर खे शहीद करे छॾियो, छाकाणि त उहा COD करे आई आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त पंहिंजो मेमो ठाहे करे हुकूमत खे प्रेशर में आणियो था, जेकॾहिं तव्हां चाहियो था त 12वीं तरमीम जे पंहिंजो सज़ा तौरु सलमान तासीर खे शहीद करे छॾियो था, शहबाज़ भट्टी खे शहीद करे छॾियो था। 18वीं तरमीम जे जुर्म जे करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो पुटु इलेक्शन कैंपेन मां हटाए छॾियो था, अगवा कराए छॾियो था। तव्हां जेकॾहिं चाहियो था त उहो जेकॾहिं नवाज़ शरीफ़ सां मामिलो आहे त पोइ उनखे जेको आहे हिकिड़े अहिड़े केस में जंहिंमें हुन पंहिंजे पुट खां को रुपयो न वसूल कयो आहे, पघार न वरिती आहे, उहा डिक्लेयर न कई अथई, उन केस में हुनखे उॾाए छॾियो था। जॾहिं तव्हां इन क़िस्म जे अरेंजमेंट से हलंदो त पोइ कीअं पार्टियूं सघारियूं कीअं थींदियूं? पार्टियुनि सां त बेत वेधन आहे न। ऐं मां थो चवां त 75 सालनि में इन्हनि समूरनि नुक़्सनि खे साम्हूं रखो। इहे पार्टियूं कंहिं ठाहियूं आहिनि, इहे पार्टियूं कंहिं वधायूं आहिनि, इहे पार्टियूं कंहिं खुटायूं आहिनि, इहे पार्टियूं कंहिं ख़तमु कयूं आहिनि, इन्हनि जी जाइ ते वरी ॿियूं कंहिं आंदियूं आहिनि। इहे समूरा असांजा नुक़्स आहिनि, इहे पाकिस्तानी निज़ाम जा नुक़्स आहिनि। इन सिरिश्ते खे तब्दील करण लाइ ज़रूरी आहे त समूरा पॉलिटिकल ऐं सान्यवंद माण्हू, मां त उन्हनि खे कंहिंखे बि ज़िमेदारी ॾियण लाइ अञा ताईं तयारु न आहियां, पर मां त चवां असांजूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि न उहे सोसाइटी खे नओं रस्तो ॾेखारिनि। यूनिवर्सिटियूं कंदियूं आहिनि सॼी दुनिया में। चर्चिल ॿी आलमी जंग ते यार ॿी आलमी जंग में 2000 बम राति जो किरंदा लंडन ऐं इंग्लैंड जे मथां। 2000 बम सोचो था छा थींदा आहिनि। ऐं सुबुह जो चर्चिल प्रेस कॉन्फ्रेंस कई, जेसि ताईं असांजूं अदालतूं आज़ादु आहिनि ऐं तालीमी इदारा खुलियल आहिनि, तेसि ताईं इंग्लैंड खे को बि शिकस्त ॾेई नथो सघे। असां त बिना जंग जे न अदालतूं कम जूं रहियूं, न तालीमी इदारा कम जा रहिया, सोसाइटी कीअं रहंदी? तव्हां पाण ई जवाबु ॾेई छॾियो न। उहे अदालतूं ऐं तव्हांजा तालीमी इदारा तव्हांखे कोन ॾींदा दग, छाकाणि त हुन में सख़्ती न आहे। इन करे थो चवां त पुराणे खे नओं कजे ऐं उन हसनदर्स जे शहर वांगुरु त मथी उॾाम वांगुरु पखियुनि खां बि कुझु वठिजे। डॉक्टर साहब ॻाल्हि त शाइराणी थी वई। असां त शाइराणी न आहे, मां त चवां त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे ॾिसो उन्हनि तरक़ी कीअं कई आहे। मां त चवां दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जेके ही त चवनि था पोरियत इनकलाब खे ब्लडी रिवोल्यूशन खे तव्हां छॾियो,
पार्लियामानी तौर ते कीअं पार्टियूं अॻिते वधियूं ऐं कीअं जदोजहदनि खां पोइ किसा अॻिते वधायूं, कीअं उन्हनि पंहिंजी तरक़ी कई आहे। तव्हांजे असांजे अॻियां नंढड़ा नंढड़ा, मां त चवां पाकिस्तान जे मैनिफेस्टो में हिकिड़ी शइ इहा बि हुजणु खपे त कंहिं बि नए कपिल खे 2 ॿारनि खां मथे ॿार ॼणण जी इजाज़त न हुजणु खपे। अव्हां खे जेको कूड़ खे सच जे नाले में लाथो वियो आहे न, उहो सॼो कूड़ त तबाह ऐं बर्बाद ऐं दफ़न करणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि कान्हे फयाज़ साहब, ही पाकिस्तान हिकिड़ो वॾो कोम्बो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जे लाइ चवनि था टाइम पूरो थी वियो आहे। तव्हां जेके असांखे प्रोग्राम में जॉइन कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी। यकीनी तौर ते पाकिस्तान जे अंदरि मसइलो जेको आहे सिर्फ़ु सियासत जो मसइलो न आहे, मईशत जा मामला आहिनि। उनखां अलावा जेके आहिनि, मईशत ख़ुदि इट सेल्फ हिकिड़ो एॾो मामिलो आहे। तालीम, रोज़गार, सिहत ऐं ॿिया केतिरा ई मामला आहिनि। त इन लाइ पाकिस्तान खे हिकिड़े कंहिं कॉम्प्रिहेंसिव प्लैनिंग जी ज़रूरत आहे, जेका असांखे सियासी छिकताण जे करे असांजो सॼो फोकस जेको रहे थो उहो उन छिकताण ते रहे थो। त इन लाइ उहे बुनियादी जेके रिथाबंदी जा मामला जेके आहिनि ऐं उनमें जेके शयुनि खे बहितर करण लाइ जेके एफर्ट्स खपनि, असांजूं एनर्जीज़ जेके आहिनि उहे ॿी जाइ ते ज़ाया थी वञनि। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा फयाज़ नज खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।